प्यारियूं सखियूं, अॼु असांजे हिन सिंधी संगत जे लेडीज़ ग्रुप में ख़ासि आखाणी शाह लतीफ़ जी जेका लोक कहाणी आहे उहा तव्हांखे करिश्मा ॿुधाई ऐं असां सभिनी ॿुधी, वीडियो बि ॾिठोसीं। उन में जेके ही 4 सिटूं आहिनि जेके शाह लतीफ़ जूं आहिनि, उन जो मां तव्हांखे ॿुधायां थी त उन जी मीनिंग छा आहे। ही छा ससुई जॾहिं पंहिंजे पुनूअ खे ॻोल्हण लाइ निकिरे थी तॾहिं उहा कोसी कोसी वाड़ीअ ते हले थी ऐं हुनखे लॻे थो कुदरत बि मूं सां साथ कान्हे। उन में हूअ चए थी, माना इहे शाह लतीफ़ जा लफ़्ज़ जेके ससुईअ जे मन जी हालत जो बयानु कनि था। उठ वेरी ओठार वेरी वेरी थियरम ॾेर, माना ही उठ हा उहे बि मुंहिंजा दुश्मन थिया, न त पुनूअ खे छो खणी वञनि हा। ओठार वेरी माना जेके हलाईंदा आहिनि न उठ खे, उहे बि वेरी थी विया ऐं ॾेर बि थिया वेरी। चोथों वेरी वाव थियो, जंहिं लटिया पुनूअ जा पेर, माना पुनू जॾहिं हितां हली वियो अॻिते वञी पहुतो माॻ, मां उन्हनि पेरनि ते हलां हा न, उनजे पेरनि जे निशाननि ते ॾिसी करे मां ओसि ताईं पहुचां हा त इहा जेका लॻी हवा, उहा बि मुंहिंजी वाव माना हवा, तेज़ हवा खे वाव चइबो आहे। पंजो वेरी सिज थियो, जंहिं उलही कई अवेर, माना जॾहिं सिज लही वियो त ऊंदहि थी वई। ऊंदहि थींदी त छा थींदो, मां कीअं मिलंदसि पंहिंजे प्रीतम सां, कीअं उनजो रस्तो ॻोल्हे सघंदसि। छहों वेरी छपर थियो, जंहिं सवां कया न सेर, छपर चवंदा आहियूं न इहो नंढा वॾा जेके थींदा आहिनि, इनखे एक्चुअली पहाड़नि खे बि छपर चइबो आहे, जंहिं सवां कया न सेर। सतो वेरी चंड थियो, खिड़ियो न वॾी अवेर, माना जेकॾहिं चंड बि टाइम ते खिड़े हा, उहो ॾिसो तव्हांखे ख़बर आहे न उमास थींदी आहे, चंड जी रोशनी थींदी आहे, भई उहो बि हुजे हा त घटि में घटि उनजो बि थोरो आसिरो थिए हा, उहो बि न थियो। वाहेरीअ जी वेर छुलूं करियां छपरे, माना मुंहिंजी वाहेरीअ जी वेर माना उहो मुंहिंजो टाइम, जेका उनजी जेका मूंसां इहा जंहिं मूंसां कोऑपरेट न कयो, हाणे छा करियां, कंहिंखे चई मां कंहिंखे चवां, कंहिंखे ॾोह ॾेई मां कंहिंखे ॾियां। इहा ससुईअ जे मन जी हालत जेका बयानु कई आहे शाह लतीफ़ साहिब। ॾाढी सुठी लिखी।